ताकत वारा बंदूकूं खणो बीठा आहिनि संजे ही बादशाह है हेॾा न्यार ही बादशाह है संजे इनके पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ फौज जी ज़रूरत आहे रेंजर्स जी ज़रूरत आहे ही अल्लाह जो नबी आहे इनके कंहिंजी ज़रूरत कंहिं क़िस्म जी कोन्हे आई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे घर में आराम ई आहिनि अल्लाह रब्बुल इज़्ज़त नबी अलैहिस्सलाम के वही मोकली त साजी तव्हांखे हिजरत करे ॿाहिरि वञणो आहे मके खां मदीने वञणो आहे साईं जिन उठिया छा था ॾिसनि त चारों तरफ़ काफ़िर तलवारूं उगाड़ियूं करे बीठा आहिनि इंतज़ार में आहिनि त नबी ॿाहिरि निकिरे उन ते हमलो करियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खां दुआ घुरी फरमाई ए नबी तोखे पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ न को अबू बकर जी निंड फिटाइण जी ज़रूरत आहे न को उमर जे निंड फिटाइण जी ज़रूरत आहे इहे काफ़िर बराबरि तलवारूं खणियो अटेंशन में तयार थियो बीठा आहिनि तव्हां इन्हनि जे विचां रुगो मुठ पथरियुनि जी भरे ॿाहिरि निकिरी करे उछलाइण तव्हांजो कमु आहे जेके साम्हूं आहिनि तिन खे बि अंधो कंदुसि जेके पोयां आहिनि तिन खे बि अंधो कंदुसि जेके साॼे आहिनि तिन खे बि अंधो कंदुसि जेके खाॿे आहिनि तिन खे बि अंधो कंदुसि इन्हनि सभिनि खे अंधो करे इन्हनि खे पाण में विड़ाए तव्हांखे हितां ख़ैर ख़ूबी सां रवानो करे दुनिया खे ॿुधाईंदुसि त दुनिया जे बादशाहनि जी हिफ़ाज़त गार्ड कंदा आहिनि मोहम्मद मुस्तफ़ा जी हिफ़ाज़त ख़ुद अल्लाह जी ज़ात जी करे कंदी आहे नारे तकबीर शान मुस्तफा मुंहिंजा दोस्तों हो वल्लज़ी बास नबी जो इंतखाब अल्लाह जी ज़ात कंदी आहे बादशाह जो इंतखाब असीं कंदा आहियूं इन करे बादशाह तंहिंजी तैलीम दुनिया वारनि जी हूंदी आहे अॼु बराबरि शहबाज शरीफ वज़ीर आज़म आहे मियां आसिफ अली ज़रदारी असांजो सदर आहे पर इहे दुनिया में पढ़िया आहिनि इन्हनि जा प्राइमरी जा उस्ताद इन्हनि जा हाई स्कूल जा उस्ताद इन्हनि जा यूनिवर्सिटी जा उस्ताद इन्हनि जा कॉलेजनि जा उस्ताद जिन इन्हनि खे पढ़ायो आहे ही बादशाह आहे तंहिंजी तैलीम जो इंतज़ाम स्कूल कंदी आहे कॉलेज कंदी आहे यूनिवर्सिटी कंदी आहे ही मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो पाक नबी आहे तंहिंजी तैलीम कंहिं बि उस्ताद जे हवाले कोन्हे बस इन्नमा बोइस्तो मुअल्लिम आयरान फरमाई 40 साल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे माहौल में रहा उते तैलीम कोने उते इल्म कोने आई अल्लाह जी इबादत पिया कन मक्के जे 3 किलोमीटर फासले ते हिकड़ो जबल आए उनमें गार आए उनमें अल्लाह जी इबादत अची करे पिया कन अचानक साईं जिन ॾिठो त हज़रत जिब्रील आयो आहे पैर ज़मीन ते आहिनि मथो आसमान ते लॻो पियो आहे नबी साईं खे चई इक़रा ऐं नबी पढ़ पाण फरमायूं मां न बेकारेन ऐं पढ़ल कोनया अम्मा जे पेट में होस अल्लाह से बाबा घुराए वरतो 6 सालन जी उम्र के पहुतस अल्लाह से अम्मा के घुराए वरतो 8 सालन जी उम्र के पहुतस अल्लाह से दादा के घुराए वरतो जे माहौल में रहा पियो जाहिलन जो माहौल आए जे इलाके में रहा तो बेवादिन गैर ज़ी ज़रीन वो गैर आबाद इलाको आए पढ़न जो तो को सबब ही कोने जिब्रील चवे तो इकरा मुझो साईं फरमाए तो मान बेकारे आओ पढ़ल कोने या जिब्रील सीने सा लगाए वरी छड़े वरी सीने सा लगाए वरी छड़े वरी सीने सा लगाए वरी छड़े चई इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक खलकल इंसान मिन अलक इकरा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मालम यालम ऐ नबी पढ़ पंहिंजे उन रब जे नाले सां जंहिं रब बगैर मादे जे सॼी कायनात के पैदा कयो जंहिं रब ॼमल रत मां हसीन इंसान के पैदा कयो जंहिं रब कलम जे ज़रिए सां इल्म के पैदा अची करे कयो उन रब अॼु ऐलान कयो आहे त बगैर उस्ताद जे सॼी कायनात जे इमामन जो इमाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बनाइणो आहे मोहम्मद शागिर्द आहे त उस्ताद फ़क़त अल्लाह जी ज़ात आहे ॿी कंहिंजी कोन्हे आई नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा सॼे बादशाह जेको हूंदो आहे सॼे बादशाह जेको हूंदो आहे तंहिंजी तैलीम जो इंतज़ाम केरु कंदो आहे ॻाल्हाए चओ दुनिया कंदी आहे नबी जी तैलीम जो इंतज़ाम केरु कंदो आहे चओ अल्लाह कंदो आहे हाणे थोरो हेॾा न्यार बादशाहनि तैलीमूं पढ़ियूं उन्हनि वॾा वॾा सॼे इदारा क़ाइमु कया किथां इंजीनियर निकिता किथां वॾा प्रोफेसर ऐं फिलासफर अची करे निकिता उन्हनि कहिड़ी तरक़ी कई आहे उन्हनि तरक़ी इहा कई अव्हांखे इहे ट्रेन ठाहे ॾिनऊं अव्हांखे जहाज़ ठाहे ॾिनऊं अव्हांखे वॾा वॾा हे लाइट हे लाउड
हे अवां खे ठाहे ॾिनो आलीशान बिल्डिंगूं ठाहे ॾिनो दुनिया जो को बि इंजीनियर अहिड़ो कोन्हे संजे जंहिंजी संजे परवाज़ पहिरीं आसमान खां मथे अची करे बणिजे ज़मीन जे तह ते वञी उते वञी पंहिंजी रिसर्च कयूं आसमान ऐं ज़मीन जे विच में जोड़ूं पिया पाइनि हेॾां अल्लाह जो नबी आहे तंहिंजो पहिरियों इल्मु जेको आहे उहो सतें आसमान खां नाज़िल थींदो आहे अवां जे इल्म जी दंग पहिरियों आसमान आहे मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंहिंजे इल्म जी इब्तिदा सतें आसमान खां केरा जो पैगंबर जे इल्म जो मुकाबलो करे सके अज डॉक्टर आहिनि या कोन आहिनि इंजीनियर आहिनि या कोन आहिनि वॾा डॉक्टर आहिनि सखर जे शहर में घोटकी जे शहर में सॼे रहमियार खान में वॾा वॾा डॉक्टर आहिनि भावलपुर में कराची में पर मूंखे ॿुधाए इहे ई डॉक्टर हूंदा आहिनि हिकिड़े ॾींहुं दवा लिखी ॾींदा आहिनि तबियत ख़राब थींदी आहे पर्ची फाड़ींदा आहिनि ॿी दवा लिखी ॾींदा आहिनि तबियत ख़राब थींदी आहे पर्ची फाड़ींदा आहिनि पोइ चवंदा आहिनि त टेस्टूं कराए अच पोइ चवंदा आहिनि त वञी दाख़िल थी इन डॉक्टर खे सॼो ॿाह मां जले साईं तू तो प्राइमरी पढ़े हाई स्कूल पढ़े तो यूनिवर्सिटी में ॾेढर मारे वॾा तजुर्बा अची करे कया तो माण्हुनि जा आंधा अची रहा पोइ बि तोखे ख़बर कंहिं क़िस्म जी कोन थी पए हिते मुंहिंजो साईं आहे अल्लाह जो रसूल घर में वेठो आहे मस्जिद नबवी में वेठो आहे साहबी तो अचे चए तो अल्लाह जा रसूल इन अखी इस्ततलक बदनहू मुंहिंजे भाउ जो पेट चालू थी चुको आहे ऐं अल्लाह जा रसूल दवा का दुआ साईं जिन फरमायो वञी माखी प्यारियसि माखी प्यारे आयो चई साईं तबियत मुर्गो ख़राब आहे फरमाई माखी प्यारी से कि सही तबियत अञा खराब आए फरमाई माखी प्यारी से सही तबियत खराब ही थी चौथे दफा आयो आए त मुरके पियो साईं जिन चो दे खबर है चाहे कि सही अल्हम्दुलिल्लाह मुझो बा बिल्कुल ठीक आए तेरी माल पंहिंजी ज़बान मुबारक पंहिंजे बिन आंगरी जे विच में झले करे फरमायो सदक अल्लाह वकज़ब बतनो अखीक हिन ज़बान मां सच का सवा बि गाल निकरी न थी सके बस जैसे इल्म में का गलती हुए सवाल ही पैदा कंहिं क़िस्म जो कोन्हे पोइ ये जुदा ॻाल्हि आहे जो अॼु असीं सभु दुनिया जे तरफ़ जोड़ विझंदा आहियूं मूंखे अवां जे माहौल जी ख़बर कोन्हे सिजावल में सॼे जेके बि मालदार माण्हू आहिनि ओ उन्हनि जूं घरवारियूं वीचारियूं सुबुह सवेर उथी उन्हनि बच्चनि खे वेचारे सेचारे पेंट शर्ट टाइयूं पाराए गाॾियुनि में रवानियूं कंदियूं के मकली पिया वञनि के ठटे पिया वञनि 24 किलोमीटर परे पंहिंजे ॿारनि खे छॾियूं पियूं छाजे लाइ त तइलीम हासिल कंदो हू दुनिया जो ई तइलीम आहे हीअ मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तइलीम आहे हुन में तइलीम में जेको वेंदो आहे तंहिंखे पेंट शर्ट टाई पातल आहे किताबनि जो बैग पुठनि ते लॻल आहे किताब पोयां आहिनि छोकिरो अॻियां आहे ॿुधाए पियो त मरंदुसि त तइलीम मूंखे छॾे भॼी वेंदी ही मासूम बच्चो मदरसे ईंदो आहे क़ुर सीने सां लॻल हूंदो आहे या कोन हूंदो आहे ॿुधाईंदो आहे अॻियां क़ुर आहे पोयां आऊं आहियां हिते बि अॻियां क़ुर आहे पोयां आऊं आहियां मुसले ते बि अॻियां क़ुर आहे पोयां आऊं आहियां हज ते बि अॻियां क़ुर आहे पोयां आऊं आहियां क़बर में बि अॻियां क़ुर आहे पोयां आऊं आहियां मैदान महशर में बि अॻियां क़ुर आहे पोयां आऊं आहियां जन्नत में बि अॻियां क़ुर आहे पोयां आऊं आहियां क़यामत जे ॾींहुं अॻियां मोहम्मद मुस्तफ़ा आहे पोयां आऊं आहियां भांकर पाए पैगंबर उनजे पेशानी ते चुमी ॾेई उनखे चवंदो त ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लम भला डॉक्टर इंजीनियर कोन्हे भला उहे ग़रीबनि जा बच्चा आहिनि जेके मदरसनि में वेही करे मोहम्मद मुस्तफ़ा जो इल्मु पढ़ी रहिया आहिनि शान कुरान शान कुरान मुंहिंजा दोस्तो अॼु अज़म करियो त इंशाअल्लाह बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदासीं ज़ोर सां नथा चओ यार वॾा आवाज़ सां चओ न बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदा ऐं उहो बच्चनि खे क़ुर पढ़ाइबो आहे मदरसनि में मदरसनि सां ताउन कंदा थदा थी विया मुंहिंजे ख़्याल में कहिड़ा कहिड़ा चवनि था त मदरसनि सां ताउन कंदासीं अमेरिका जे तो मदरसा न हुजनि बर्तानिया जो तो मदरसा न हुजनि इसराइल जो तो मदरसा न हुजनि असांजी इक़्तिदार जी कुर्सी ते जेके अमेरिका जा पठू वेठा आहिनि से चवनि था त मदरसा न हुजनि ऐं असीं मौलवी चऊं था तव्हांजे पे खे बि ताक़त कोन्हे जो मदरसे जी हिकिड़ी सिर जो बि नुक़सानु पहुचाए सघो अवां सभु असांजो साथ ॾींदा इंशाअल्लाह मुआर्ज़ अची करे कयो त बादशाह जेको हूंदो आहे तंहिंजे तइलीम जो इंतज़ाम केरु कंदो आहे चओ दुनिया कंदी आहे नबी जे तइलीम जो इंतज़ाम केरु कंदो आहे चओ अल्लाह जी ज़ात कंदी आहे इन करे हिन जे इल्म जो मुक़ाबिलो केरु कोन करे सघंदो
पैगंबर जे इल्म जो केर मुकाबलो करे सके तो। अज भी कुरान चवे तो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी कुल इन कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिन मिन मिस्लिही। अल्लाह सही अज पे ऐलान पियो करे त सजी दुनिया जे तमाम बारिशरन के तमाम अकिलमंदन के चैलेंज आए तनो कुरान जो मुकाबलो करे ॾेखारीन के ताकत कोने जो कुरान जे हिकिड़े नुक्ते जो मुकाबलो करे सघनि। इहो इल्म आहे त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्म। दुनिया जे तैलीम वारो ॿार मुआर्ज़ कयो जेको दुनिया जी यूनिवर्सिटी जी तैलीम हासिल कंदो, पेंट शर्ट टाई उनके पयल हूंदी आहे, मदरसे ईंदो आहे तेके शलवार ऐं खमीस पातल हूंदी आहे, मथे ते पटको ऐं टोपी हूंदी आहे, सीने सां क़ुरान लगायल हूंदो आहे। हू वञे पियो स्कूल, ही अचे पियो मदरसे, हू वञे पियो दुनिया जी तैलीम ना, ही अचे पियो मोहम्मद मुस्तफ़ा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तैलीम ना। फ़र्क़ कहिड़ो आहे? ही बच्चो घरां निकितो आहे, मलाइकनि पर विछाए छॾिया। आए को सुभान अल्लाह चवण वारो, आए को जोर सां सुभान अल्लाह चवण वारो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो मलाइकनि पर विछाए छॾिया आहिनि। ही बच्चो कुरान पढ़े वेठो, ईंदे मदरसे में छित फाटी पई आहे, पंखो हले कोन थो, साईं बि पगर मां ॿुॾो पियो आहे, बच्चा बि पसीने मां ॿुॾा पिया आहिनि, टोपी टेढ़ी पाती पई आहे, छिनल तॾी आहे, टुटल बेंच आहे। तूं ईंदे वई तबसरा कंदे, स्कूल वेंदे त फर्नीचर आहे, एयर कंडीशन लॻो पियो आहे, हिते का बि शइ कोन्हे। हाणे अच अल्लाह जे रसूल खां था फ़ैसिलो वठूं त साईं भलो कहिड़ो? फरमाई खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लम। हो भला कोन्हे, भला हे आहिनि जेके छिनल तॾी त क़ुरान पिया पढ़नि। बस हाणे ॾाढा ही बच्चो अॼु हाफ़िज़ थियो आहे। साईं दाऊद ही एॾो सारो जलसो रखायो आहे। साईं हाले जी वारा बुज़ुर्ग अचनि पिया, मक़ामी उलमाए किराम अचनि पिया, ॿिया वॾा वॾा ख़तीब अचनि पिया। ऐं अवां खे गॾु कई आहे छाजे करे त खडवारी जे मदरसे में हाफ़िज़ तयारु थिया आहिनि। अॼु उन्हनि जे मथे ते दस्तार ॿधंदासीं, अॼु उन्हनि खे मुबारकियूं ॾींदासीं। बसि अॼु जेको हाफ़िज़ थियो आहे उन जे लाइ असां वटि का पराठो कोन्हे, असां वटि का लैंड क्रूज़र कोन्हे, असां उन जे लाइ महाना पगार जो ऐलान कोन्ह करियूं, अॼु असां उन जे लाइ बंगले जो ऐलान कोन्ह करियूं। असां फ़क़ति अल्लाह जे फज़लो करम सां रब जी रहमत जे करे तहदीस बिन नेमत जे तौर ते अवां खे ॿुधायां थो त ही बच्चो जेको तव्हां हिते छॾे विया, तव्हां कुर्बानी ॾिनी, 3 साल असां वटि पढ़ियो, असां हिन खे पढ़ाए इन में उहा कुवत पैदा कई, अल्लाह जे फज़ल सां उहा ताक़त पैदा कईसीं जो हुन जो हथ साईं मुफ्ती दाऊद जे हथ में आहे। मुफ्ती दाऊद जो हथ साईं अब्दुल गफूर कासमी जे हथ में आहे। साईं अब्दुल गफूर कासमी जो हथ मौलाना यूसुफ बंडोरी के हथ में आए। मौलाना यूसुफ बंडोरी जो हथ शेखुल हिंद के हथ में आए। शेखुल हिंद जो हथ नानोत्री के हथ में आए। नानोत्री जो हथ मौलाना ममलूक अली के हथ में आए। ममलूक अली जो हथ शाह साग के हथ में आए। शाह साग जो हथ शाह अब्दुल गनी के हथ में आए। शाह अब्दुल गनी जो हथ शाह अब्दुल अजीज के हथ में आए। शाह अब्दुल अजीज जो हथ शाह वलीउल्लाह के हथ में आए। शाह वलीउल्लाह जो हथ इमाम बुखारी के हथ में आए। इमाम बुखारी जो हथ अहमद बिन अशकाब के हथ में आए। अहमद बिन अशकाब जो हथ मोहम्मद बिन फुज़ैल के हथ में आए। मोहम्मद बिन फुज़ैल जो हथ उमारा बिन काका के हथ में आए। उमारा बिन काका जो हथ अबू जुरा के हथ में आए। अबू जुरा जो हथ अबू हुरैरा के हथ में आए। अबू हुरैरा जो हथ इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हथ में आए। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। अल्लाह की रस्सी के मजबूत चलो। नारा तकबीर। शान कुरान, शान मुस्तफा, उलमाए हक, उलमाए देवबंद, जमीयत उलमाए इस्लाम, कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान। नारा तकबीर। हुन तैलीम जी डिग्री पवां खे मिलंदी आहे। हिन तैलीम जी डिग्री पवां खे मिली आहे। हुते डिग्री ॾियण वारो मिनिस्टर ऑफ एजुकेशन, तैलीम जो मिनिस्टर आहे। हुते जी डिग्री ॾियण वारो सैयद मुराद अली शाह आहे। हुते जी डिग्री ॾियण वारो मरहूम आसिफ अली ज़रदारी आहे। अञा मरे कोन थो, सभिनी खे मारे चुके आहे, पाण कोन थो मरे। अल्लाह तो मारींदो, तेसिताईं त पंहिंजूं खलूं लाहे छॾी आहे। मुड़ुस माण्हू थी जमा जो साथ ॾियो, उन्हनि सभिनी खे रवानो कंदा। हाँ, असीं मौलवी जॾहिं वञे संदरो ॿधी निकिरंदा आहियूं न, पोइ वञी ख़बरूं पुछो इमरान खान खां। इंशाअल्लाह अव्हां खे अमन जमीयतुल उलमा इस्लाम ॾींदी। चओ इंशाअल्लाह अव्हां खे रोज़गार जमीयतुल उलमा इस्लाम ॾींदी।
मुझा दोस्तों मु अर्ज पे कयो ये तैलीम इन जी डिग्री पाए हुन तैलीम जी डिग्री पाए हुन तैलीम जी डिग्री अवां के मुर्दार अली शाह दे हुन तैलीम जी डिग्री भुलजी वियो मुराद अली शाह दे हुन तैलीम जी डिग्री अवां के आसिफ अली सरदारी दे हुन तैलीम जी डिग्री अवां के अदीब फरियाल दे ऐं इन तैलीम जी डिग्री अवां के मोहम्मद रसूलुल्लाह दे। हाँ मुझा दोस्तों हां अवां जे हथ में गाल आए ते केड़े पासे दा छो मियां मौलवी साहब बच्चन के कुरान पढ़ायूं पर बुख मरी वेंदा मुला के बुख मुआए ॻाल्हायो कोन था अलाए सिजावल में असां ॿ टे अहिड़ा मुला ॾिठा जेके घणे खाइण जे करे वीचारा मैदे जा मरीज़ थी विया। असां वटि मुलाऊं को अबरो आहे ई कोन सभु थुला मतारा असां वटि किरी बिरी आहे कोन मुला सभु शुगर जा मरीज़ ऐं मिठो शौक़ सां खाईंदा आहिनि। असांखे दुआऊं यादि आहिनि पढ़े छॾियूं ई शुगर वुगर असांजे असर करे कोन बुख उहो मरंदा असां थोरी क्यों मरंदासीं बुख उहो कीअं मरंदो हेरान यार तूं वॾेरे जो नौकर आहीं कंहिं वॾेरे जे औताक ते कमु थो करीं उनजी ॿुहारी थो कढें उनजी ख़िदमत थो करीं तोखे पक आहे त ही रईस ही वॾेरो ही महर साहब मूंखे बुखियो कोन मारींदो तोखे महर ते भरवसो आहे पोइ छा न आफ़त खे पंहिंजे अलाह ते भरवसो कोन्हे जेको ख़ुदा जे घर मां ॿुहारी पियो आहे। अल्लाह जो कसम एडी इज्जत है न को डॉक्टर के वो इज्जत है न को इंजीनियर के अवां जे सामू मिनिस्टर बहिनिया कोने वजीर आला बहिनिया कोने पर सच्ची बुधायो इज्जत वजीर आला जी आया यार राशिद मोहम्मद सुमरे जी गालायो कोंदा कंहिंजी इज्जत आहे चो जोर सां चो कंहिंजी इज्जत आहे हरी वजीर आला ईंदो त पोश पोश थींदी परे थियो हरे गाल के परे थियो छा आहे मसलो छाजे बाबा साईं पियो अचे परे थियो कंहिंखे मिलण कोन ईंदा साईं बि रखंदो पे राशिद सुमरो ईंदो त बच्चा चोटंदा रहंदा आहिनि इहो कमाल राशिद जो कोन्हे इहो कमाल मोहम्मद मुस्तफ़ा जे तैलीम जो आहे बस। हले मु अर्ज कयो त बादशाह जो इंतखाब केर कंदो आहे ॻाल्हाए चओ हाणे दुनिया कंदी आहे नबी जो इंतखाब केर कंदो आहे अल्लाह अची करे कंदो आहे इन करे नबी में ऐं बादशाह में फ़र्क़ु इहो हूंदो आहे बादशाह ईंदो त वठ पकड़ थी वेंदी गोठगी जा रस्ता बंदि थी विया बाबा छा आहे आसिफ अली ज़रदारी तो था मटे शहबाज शरीफ तो था मटे नबी जेको आहे तंहिंजी पोजीशन कहिड़ी आहे हजतुल विदा ते अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लखे सहाबा किराम सां गॾु हज कनि पिया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम साहबी फरमाइनि था कॾहिं अल्लाह जो रसूल अॻियां पियो हले कॾहिं पोयां पियो हले कॾहिं विच में पियो हले ला तर्द वला इलैक का बि पोश कंहिं क़िस्म जी कोन्हे आई पर फ़र्क़ु कहिड़ो आहे बादशाह सॼे माण्हुनि खे भॼाए पोइ तॾहिं थो हले त मथां केरु हमिलो करे विझे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जे विच में इन जे करे थो हले जो उनजी हिफ़ाज़त अल्लाह जी ज़ात पाण अची करे कंदी आहे दुनिया जो मुक़ाबलो करे कोन सघंदी आहे। हजे बादशाह बि जंगियूं कंदा आहिनि हेड़ा यार बादशाह बि जंगियूं कंदा आहिनि उन्हनि खे जंग जे लाइ हथियार खपे उनखे जंग जे लाइ एटम बम खपे उनखे जंग जे लाइ प्लानिंग खपे सभु शइ खपे। अल्लाह जो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो मस्जिद जो मुसले जो इमाम कोन हो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रुगो मिंबर जो वाइज़ कोन हो मुंहिंजो साईं मर्द मुजाहिद हो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सीने मुबारक ते ज़रा ॿधी करे पान मैदान जिहाद में लही करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 27 लड़ाइयूं पाण विड़ियूं आहिनि घणियूं लड़ाइयूं विड़ियूं आहिनि ॻाल्हायो यादि करियो कुझु सम्झो 56 लश्कर साईं जिन पाण तयार करे मोकिलिया आहिनि 27 में पाण विया 56 मोकिलूं 27 56 घणा थिया 83 लड़ाइयूं घणनि सालनि में और 10 सालनि में मदीने में आया बदर खां लड़ाई शुरू थी 83 लड़ाइयूं 10 सालनि में हर साल अल्लाह जे रसूल केतिरियूं लड़ाइयूं अची करे विड़ियूं आहिनि जिहाद अची करे कया पर बादशाह लड़ाई कंदो आहे उनखे हथियार खपे उनखे फौज खपे नबी जंग ते तो वञे जंग बदर में पहुतो आहे सहाबा किराम जे पेट ते पत्थर ॿधा पिया आहिनि तलवारूं कोन्हे खजूर जूं छड़ियूं खणी करे आया आहिनि मैदान में बीठा आहिनि काफ़र 1000 आहिनि हे 313 आहिनि काफ़र जायल आहिनि सहाबा बुखायल आहिनि हुननि वटि सामान जी खोट कोन्हे हिननि वटि सामान कोन्हे हुननि वटि हथियार आहिनि हिननि वटि हथियार कोन्हे आई पर पैगंबर जेको हूंदो आहे सॼे उनजी नज़र अल्लाह जी
रहमत ते हुंदी आहे। मुंहिंजो साईं खुदा जे साम्हूं सरब सुजूद थियो, पंहिंजी पेशानी झुकाई, अखियुनि मां गोड़ा हारई, अल्लाहुम्मा इन तालिक हादिल उसाबत फलन तो बदा बदा, ऐ अल्लाह गरीब वठी आयो या इन्हनि जी मदद कजे। लड़ाई शुरू थी, जेॾी महिल तलवार फिरी आहे, क़ुरान ऐलान कयो लक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ल। उहो ॾींहुं बि ॾिसण जे क़ाबिल हो जॾहिं ग़रीबनि खे फतह ॾेई, वॾनि खे शिकस्त ॾेई ॿुधायोसीं त जिते नबी हूंदो आहे उते फतह हमेशह नबी जा कदम चुमंदी आहे। बस नबी जी नज़र असबाब ते कोन हुंदी आहे, नबी जी नज़र जेका आहे उहा सामान ते कोन हुंदी आहे। नबी जी नज़र किथे हुंदी आहे? चओ अल्लाह जी ज़ात ते हुंदी आहे। नबी हुजे या नबी जे तरीक़े ते हलण वारो हुजे, उन जी नज़र किथे हुंदी आहे? ॻाल्हाए चओ अल्लाह जी ज़ात ते। हज़रत अबू उबैदा बिन जर्राह लश्कर वठी रवानो थियो आहे। ख़ालिद बिन वलीद उन लश्कर जो सिपाही आहे। अबू उबैदा बिन जर्राह वेही करे ख़ालिद बिन वलीद सां मशवरो थो करे त काफ़िर महान आहे, वॾी उन जी फ़ौज आहे, भला थोरी ख़बरचार वठी अचे त केतिरा माण्हू आहिनि, रुगो वाह सवाह वठी अचे, जासूसी करे अचे। ख़ालिद चयोसि आऊं तयार आहियां, सही घणा माण्हू तो वठी वञे? चई 20 न 30 ॼणा वठी वञे, रुगो वाह सवाह वठी अचे। ख़ालिद बिन वलीद मथे चढ़ी काफ़रनि खे ॾिठो, काफ़र तयार हुआ, उन्हनि जा पेट भरिया पिया हुआ। हिननि बुज़ुर्गनि जे पेट ते बुख जे करे पत्थर ॿधल हुआ, हिननि वटि तलवारूं कोन हुयूं। महान काफ़र मथे ख़ालिद खे ॾिठो त 30 ॼणा आहिनि, टहक ॾेई खिलण लॻो, चई ख़ालिद अमी 30 आहियो, असीं 30,000 आहियूं, अमी बुखायल आहियो, असीं जायल आहियूं, अवां वटि हथियार कोन्हे, असां वटि हथियार आहिनि, वञो तयारी करे तंहिंखां पोइ अचो। ख़ालिद जे ईमान में जोश आयो, तलवार ॿाहिरि कढी साहबा खे चई केर बि पोयां कोन वेंदो, या मैदान फतह थींदो या शहादत मान बि। मैदान में लही पिया, तलवार जा खड़का थिया, रत जा छंटा आहिनि, लट आहे, ॿी का बि शइ कोन्हे। शाम जे टाइम ते कारी मोहम्मद तैयब साहब लिखियो त तारीख़ जा किताब लिखनि था त काफ़िर मैदान छॾे 30,000 मैदान छॾे भॼण वारा हुआ, 30 ॼणनि खे अल्लाह सी 30,000 ते फतह अता फरमाई। नबी या नबी जे तरीक़े ते हलण वारनि जी नज़र किथे हूंदी आहे? ॻाल्हाए चओ, ॻाल्हायो नथा, किथे हूंदी आहे? चओ। ऐं अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र अदा करियो, अवां जो तालुक जे जमात सां आहे, उन जी क़यादत जो तालुक बि अल्लाह सां आहे। चओ न सुभान अल्लाह यार। हाँ, सेनेट ते उन्हनि जो कब्ज़ो, असेंबली ते उन्हनि जो कब्ज़ो, MNA ते उन्हनि जो कब्ज़ो, मदार जो बिल पेश थियो, असीं 8 ॼणा हुआसीं असेंबली में, माण्हुनि सम्झो पे त बिल पास कोन थींदो। सखर जे जलसे में कायदे जमियत हज़रत मौलाना फजल रहमान बबांगे दौल चयो त आसिफ अली ज़रदारी तेरा बाप भी इस बिल पर साइन करेगा। दुनिया कोन ते सम्झो त फजल रहमान छा पियो ॻाल्हाए, पर अव्हां खे ॿुधायां फजल रहमान उन्हनि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम, उन सहाबा किराम जो रूहानी फर्ज़ंद आहे, जंहिंजी पेशानी अल्लाह जे अॻियां झुकियल आहे। तंहिं अल्लाह ते भरोसो रखी जेॾी महिल इहे शीअनि वांगुरु गर्ज कई, तॾहिं आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद खे छॾे पंहिंजे ॻोठ राशिद खे घुराए सही करे चई बाबा हथ तो ॿधा, जीअं चओ तीअं करण लाइ तयार आहियां। चओ इंशाअल्लाह उन्हनि उलमा जो साथ ॾींदासीं, साईं हाले जी जमी जो साथ ॾींदासीं इंशाअल्लाह। हज़रत साईं अब्दुल समद जी ख़िदमत जे हवाले सां ही प्रोग्राम रखियो वियो आहे। साईं जिन जूं ख़िदमतूं अणॻाणिटियूं आहिनि, मुंहिंजो मुंहुं जहिड़ो नालाइक उन्हनि खे छा थो बयानु करे सघे। असांजो मुर्शिद हो, असां ॾिसी करे कसम आहे ख़ुदा जो राहत हासिल कंदा हुआसीं। मौली दाऊद ऐं गॾु पढ़िया आहियूं, सिजावल मां ख़मीस जे ॾींहुं शाम जो सबक पढ़ी, लिकी छुपी, रेलनि जा धिका खाई, फजर जे टाइम ते पने आकिल में लही सुधो साईं जी ज़ियारत करे, अल्लाह जो कसम ज़ियारत कंदा हुआसीं, थक लही वेंदा हुआ, वरी शाम जो वापसि वेंदा हुआसीं। उन जूं कहिड़ियूं ख़िदमतूं, केतिरा